बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों असांजी अलफ़ लैला सीरीज़ में असांजो क़िसो पियो हले बसरे जे सोनारे हसन जो, जंहिं वीचारे ॾाढा पंहिंजे घरवारी ऐं पंहिंजे बचनि जे लाइ कशाला कटिया आहिनि। अञा हुनजी मंज़िल परे आहे। 7 पार्ट असां तव्हांखे ॿुधाया आहिनि। अॼु हुनजो पार्ट नंबर 8 तव्हांजी ख़िदमत में असां पेश करे रहिया आहियूं। कल्ह के पार्ट में असां तव्हांखे ॿुधायोसीं त हिनखे उते ॿेटनि में हिकिड़ी पोड़ी उन पनाह ॾिनी। उहा पंहिंजे लश्कर जी सरदार हुई। उनखे हिन ते रहम अची वियो। उन हिनखे पनाह ॾिनी। हिन खां हाल अहवालु सॼो वरितईं। हिन जो हाल ॿुधी हुनखे रहम अची वियो। हिनखे चई मां तुंहिंजी मदद कंदुसि। कमु ॾुखियो थी, बहितर इहो अथई त वापसि हलियो वञ, पर जे न त मां पंहिंजे सिर जान जी बाज़ी लॻाए कोशिशि कंदुसि त तुंहिंजी मुराद पूरी थिए। कमु ॾुखियो अथई, छो जो तुंहिंजी जेका ज़ाल आहे न, उहा इहे 7 ॿेट आहिनि। 7 जेको ॿेट आहे उते तुंहिंजी ज़ाल रहे थी। ऐं हितां जेकॾहिं असां हलूं त ॾींहं राति हलूं 7 महीननि जो पंधु। हाणे असां जेकॾहिं हितां हलणु शुरू बि कयूं त असां पहिरियों हिकिड़े ॿेट ते ईंदासीं। उन ॿेट ते रुॻो झिरकियुनि जा आवाज़ आहिनि। झिरकियुनि जा आवाज़, उन्हनि जे उॾामण जे परनि जा फरड़ाट एॾा आहिनि जो माण्हू हिक ॿिए जी ॻाल्हि न सम्झी सघे। उहो ॿेट बि वॾो आहे। उन ॿेट में बि असां 11 ॾींहं 11 रातियूं हलूं तॾहिं असां वरी ॿिए ॿेट ते पहुचंदासीं। उन ॿेट में वरी वहशी जानवर, बघिड़, शींहं, उन्हनि जूं दाहूं कूकूं एॾियूं हिन जो कुझु ॿुधण में नथो अचे। रुॻो उन में उहे जानवर था रहनि, वहशी जानवर। वरी उन ॿेट खे कवर करण लाइ बि असांखे 20 ॾींहं हलणो पवंदो। 20 ॾींहं हलंदासीं, वरी असां ॿिए हिकिड़े ॿेट ते पहुचंदासीं जंहिंजो नालो अर्ज़ुल जिन आहे, माना जिननि जी ज़मीन। उते रुॻो जिन रहंदा आहिनि। उन में एॾो त जिननि जो गोड़ गमसान आहे ऐं जिन बाहि मां ठहियल आहिनि। रुॻो बाहि ई बाहि आहे। ऐं जिननि जे वात मां उतां बाहि निकिरंदी आहे। ईअं बाहि जा अंगारा निकिरंदा आहिनि, धूंहों निकिरंदो आहे जो असां हली बि न सघंदासीं। असांजा कन ॿोड़ा थी वेंदा, अखियूं चुचियूं थी वेंदियूं, असां ॾिसी न सघंदासीं। जेकॾहिं न उते कंहिं पोइ मुड़ी ॾिठो न त उहो मरी वेंदो। एतिरे क़दुरु असांखे उते पंहिंजो मुंहुं हेठि करे ज़मीन सां लॻाए 3 ॾींहं ऊंधो हलणो आहे। उन खां पोइ वॾो हिकिड़ो जबल ईंदो ऐं हिकिड़ो उते दरिया हूंदो, वहंदड़ दरिया, उहो मिलंदो। उते पहुचंदासीं। अबा तोखे मां वरी बि ॿुधायां त हीअ जेके लश्कर आहिनि हिते उते, उहे सभु कुंवारियूं औरतूं आहिनि। उन्हनि जा असांजी हुकुमरान जेका आहे उहा बि हिकिड़ी औरत आहे, जेका हिन 7 जज़ीरनि मां हिकिड़े जी आहे। उन जेके दरिया ते असां पहुचंदासीं, उन दरिया जे किनारे ते हिकिड़ो वरी ॿियो जबल आहे, जंहिं जबल जो नालो आहे जबल वाक। उते हिकिड़ो वण आहे। उन ॿेट ते जबल जी साइड में उते हिकिड़ो वण आहे। उन जूं जेके टारियूं आहिनि उहे माण्हूअ जी जीअं मथा थियनि न, माण्हूअ जो मथो थिए एॾियूं टारियूं। उन्हनि टारियुनि ते जेॾी महिल उस पवंदी आहे न त उहे कंध, उहे मथा हलंदा आहिनि। टारियूं पर ॼण माण्हुनि जा मथा आहिनि, उहे हलंदा आहिनि, लुॾंदा आहिनि ऐं उन्हनि मां आवाज़ निकिरंदा आहिनि। असां उहे आवाज़ ॿुधी सम्झी वेंदा आहियूं त उस निकिती आहे। वरी जॾहिं सिजु लहणु लॻंदो आहे त वरी उन्हनि मुंडियुनि मां वरी आवाज़ निकिरंदा आहिनि, जंहिंमां असांखे ख़बर पवंदी आहे त सिजु लहण वारो आहे। उन महिल कंहिं मर्द खे मजाल न आहे त असां वटि तरसी सघे या ॿाहिरां अची असांजे मुल्क में दाख़िल थिए। उते जेका राणी हुकूमत जी करे
1 महीने जो पंधु आहे ऐं उते जेका बि रयत आहे उहा उन राणीअ जी जो राज आहे, राणीअ जी रयत आहे। उन खां अलावा उन जे रयत में जिन देव शैताननि जा क़बीला आहिनि अलाए केतिरा, ऐं एॾा त जादूगर आहिनि उन जी रयत में जो उन्हनि जी ॻणप सवाइ रब जी ज़ात खे जंहिं उन्हनि खे पैदा कयो आहे बाक़ी ॿियो ॻणी नथो सघे। अब हाणे मां इहे तोखे रस्ता ॿुधायां थी, कशाला ॿुधायां थी, तकलीफ़ूं तोखे मां ॿुधायां थी जेके तुंहिंजे राह में तकलीफ़ूं अचणियूं। हाणे जेकॾहिं हिन महिल बि वक़्तु अथई, पंहिंजी जान प्यारी अथई, त मां तोखे समुंड जे किनारे सां कंहिं ॿेड़ीअ ज़रिए कंहिं माण्हूअ सां पंहिंजे मुल्क वापसि मोकिले सघां थी हिन महिल बि। पर जेकॾहिं सिर सां ई ड्रिज नथो थिए, तुंहिंजी दिलि चए थी त असां सां गॾु रह, मां तोखे नथी झलियां, मां तोखे पंहिंजे अखियुनि में जाइ ॾींदुसि, मां तोसां वाइदो कयो आहे, मुंहिंजी भले जान हली वञे, मां तुंहिंजी मुराद पूरी करण में हर मुमकिन कोशिशि कंदुसि, तूं हल त जी बिस्मिल्लाह। हुन चयो त मूंखे जेसि ताईं न पंहिंजी ज़ाल न मिलंदी, मुंहिंजा बच्चा न मिलंदा न, भले मुंहिंजी जान हली वञे त हली वञे, पर मां हाणे तुंहिंजी पचर न छॾींदुसि। ईअं बाबू तुंहिंजी मर्ज़ी, भला हाणे मां बि हामी भरी आहे, रख अलाह ते, अलाह खे मंज़ूरु हूंदो त तुंहिंजो मक़सदु पूरो थींदो। मां कोशिशि कयां थी त पंहिंजी असांजी जेका राणी आहे उनखे बि तुंहिंजे हाल खां मां वाक़ुफ़ु कयां, उनखे बि मां ईअं सम्झी ॼण रहम जी हिकिड़ी अपील थी कयां त उहा बि तुंहिंजे हिन मतिलबु पूरे थियण में असांजी मदद करे। हसन ॾाढियूं हुनखे दुआऊं ॾिनी, ॾाढो ख़ुशि थियो जो पोड़ी हिन सां एतिरी मरवत ऐं इख़लाक़ सां हमदर्दी सां पेश पई अचे। हाणे पोड़ीअ हुकुम ॾिनो फ़ौज खे हलण, लश्कर हलियो हसन पोड़ीअ सां गॾु। पोड़ी हथ त ॾेसि पई, पोड़ी हथ त ॾेसि पई, बाबा हाणे परेशान न थी, हाणे हलूं था। साईं हलंदा हलंदा 7 जज़ीरनि मां 7 ॿेटनि मां पहिरें ॿेट ते अची पहुता, जंहिंजो नालो हो जज़ीरतुल तयूर, यानी पखी। उन में जीअं हे ॿेट ते दाख़िल थिया, हसन खे ईअं सम्झ में पियो अचे एॾो गोड़ हुजे, एॾो गोड़ हुजे, ॼण ईअं दुनिया ई सॼी ऊंधी थियल आई, एॾो गोड़ हुजे जो हिन वॾो वसु कयो, हिनखे मथे में सूरु पइजी वियो ऐं सूरु वधंदो पियो वञेसि, एतिरे क़दुरु जो ॼण हिन अंदाज़ो लॻाए त मां किरी न पवां। कननि जे खां ख़्यालु कई त कन मुंहिंजा ॼण ॿोड़ा थी विया आहिनि, का शइ ॿुधनि कोन था। हिते हिनखे ड्रिज थियणु लॻो, ड्रिज थियणु लॻुसि ऐं सम्झे पियो त मूंखे अलाए छा थो थिए, थी सघे थो मरी न वञा। दिलि में सोचई त मूंखे पोड़ीअ त ॿुधायो, पर हीअ अञा पहिरियों ॿेट आहे, हिन पहिरें ॿेट जो हीअ हाल आहे त अॻिते छा थींदो। हिते त रुॻो हिन पखी, अॻिते त चए पई जानवर हिन, सो बि वहशी जानवर, जिन हिन, अलाए छा छा मख़लूक़ूं आहिनि अॻिते। हीअ परेशान, पोड़ी हिन ॾे ॾिठो, पोड़ी हिन जी कैफ़ियत ॾिसी ऐं पोड़ी खिलणु लॻी। पोड़ी अचे सा भाउ, जे न हाणे हिते ई तुंहिंजो हाल हीअ आहे त पोइ अॻिते हली तूं छा कंदे, हिते त हे कुझु ई कोन्हे, सो बि मां तोखे ॿुधायो हो, हे त ॼण कुझु ई कोन्हे, अॻिते अञा हिन खां वधीक ॾुखिया कम आहिनि, ॾुखियूं मंज़िलूं आहिनि। हसन मथे निहारे ईअं दुआ घुरी त रब साईं, जंहिं मुसीबत में तो मूंखे मुब्तला कयो आहे, उन में मदद मुंहिंजी तूं कर, मुंहिंजी मुराद पूरी कर। पोड़ी खे चई त न, मां इहे कशाला कटींदुसि, तूं मुंहिंजो खुटको न कर, मां पाण ते कंट्रोल कयां थो। हलंदा हलंदा नेठि साईं उहो ॿेट पार कयो, आया अर्ज़ुल हिन में वहूश में, वहशी जानवर आहे जिते, उते बि चौधारी रुॻो वहशी जानवर, वहशी जानवरनि जूं दाहूं, कूकूं, रंभूं हर हर साम्हूं हिननि जी अचनि, हीअं पासनि खां पिया फिरनि। पर हाणे ही पाण ते कंट्रोल करे पियो, लश्कर साण हुयो, पाण ते कंट्रोल करे पियो। उतां वरी हलिया अर्ज़ुल जिनात में, जिननि जी ज़मीन, हिते पहुता वरी हसन ड्रिजी, हिते ॼण पंहिंजी दिलि हारे वेठो त भणा मां तकड़ कई,
ही त ॾाढो पंधौड़ा हुआ, ॾाढो कमु ॾुखियो आहे। पर ख़ैरु हाणे मोटंदुसि त मोटण बि त सवलो कोन्हे। पोड़ी गॾु आहे, अलाह चङाई कंदो, पाण खे आथत ॾींदो पियो हले, पोड़ी बि हिनखे आथत ॾींदी पई हले। नेठि हलंदा हलंदा उहो जिननि वारो ॿेट जेको हो उहो बि टपी, उहो वञी दरिया ते पहुता। हे जेॾी महिल उते दरिया वटि पहुता त वॾो जबल हुयो, उन जबल जे हेठां हिननि तंबू आहिनि। पोड़ी हसन जे रहण जे लाइ बि ॾाढो भलो बंदोबस्तु कयो। ज़बरदस्त हिनखे तंबू, हिकिड़ो आलीशान तंबू हणाए ॾिनई। हसन जे वेहण लाइ उते तख़्त रखाराई। हसन खे उते वेहारे पोड़ी लश्कर खे हुकुम कयो जेको हसन जे अॻियां जीअं महिमान जी सलामी थींदी आहे, ईअं लश्कर हिन जे अॻियां गुज़रियो। हाणे ॿियनि माण्हुनि खे बि पोड़ीअ चयो, उन्हनि सभिनी त मथां हसन खे ड्रिज डपु थिए, हसन जे चौधारी हुननि तंबू हया, माना हसन खे को खुटको न थिए। खाई पी आराम करे सुता। हिते हसन पंहिंजे चेहरे ते निकाब चाढ़ियो। निकाब बि एॾो चाढ़ियईं जो रुॻो अखियूं ॾिसण में पियूं अचनि। पोड़ी चयोसि त हिते लश्कर ईंदो, पर लश्कर ईंदो सिर्फ़ु कुआरियूं छोकिरियूं। हिते हसन ॾिठो त उहे लश्कर जूं छोकिरियूं जेके हुयूं हसन जे खीमे खां उतां टपनि पियूं, टपनि पियूं। साम्हूं दरिया हुयो, वरी दरिया में वेंजनि पियूं, खेॾनि पियूं, खिल भोग कनि पियूं। उन्हनि खे इहो न हो, छो जो पोड़ीअ चयोसि त कंहिं मर्द खे मजाल न आहे जो हिते अचे, पर हिनखे पोड़ीअ चोरी पाण वटि रहायो। उन्हनि खे इहो गुमान न हो त को मर्द हिननि खे ॾिसे थो पियो। हो ईअं ई पिया सम्झनि त का पोड़ीअ जी निकाब जो हिनखे पातल हो, का पोड़ीअ जी का शहज़ादी आहे, का मतिलबु महिमान आहे, का शहज़ादी। हसन ॾिठो त हुननि जा मुंहं चंड वांगुरु ऐं वार जीअं राति कारी, अहिड़ा वार सभु शहज़ादी। वरी जीअं वेझी ॿाहिरि निकितियूं, ॼण 14 जो चंड, सॼो लश्कर अची वरी हसन जे अॻियां गॾु थियो। छो जो पोड़ी सरदारी, पोड़ी हुकुम कयो त सॼो लश्कर मुंहिंजे साम्हूं अचे। जॾहिं उहो सॼो लश्कर उते अची गॾु थियो, पोड़ी वरी उते ॻोल्हा कराई हसन जी ज़ाल जी। इहा का अहिड़ी आहे जेका उनखे सुञाणींदी हुजे। हर हिकु टोलो अचे पियो, हसन बि ॾिसे पियो, पोड़ी बि उन्हनि खां पुछे पई। हसन ॾिसे पियो त उन्हनि मां न आहे, पोड़ी वरी उन्हनि खां पुछे पई त भला तव्हां हिन खे सुञाणियो, पर न। टोला ईअं ईंदा पिया वञनि, पोड़ी पुछंदी पई वञी, हसन ॾिसे पियो। आख़िर में हिकिड़ी छोकिरी आई, उन सां गॾु उहा का वॾी शहज़ादी, 3 बानियूं हुई। हसन उन खे ॾिठो, हसन खे शक पियो त हो जेके 10 झिरकियूं आयूं न, इहा उन्हनि मां हिकिड़ी आहे। इहा पक उन्हनि मां हिकिड़ी आहे। हे जो न चिताए पियो निहारेसि पोड़ी हिन ॾे ॾिसे पई। पोड़ी हिन खां पुछियो त हसन छा हीअ तुंहिंजी ज़ाल? हसन चयसि त न, महिरबानी पोड़ी, इहा मुंहिंजी ज़ाल, इहा मुंहिंजी ज़ाल न आहे। इहा मुंहिंजी ज़ाल न आहे। हेॾो जेको लश्कर ॾेखारियो थी, इन्हनि में बि मूंखे पंहिंजी ज़ाल ॾिसण में न आई आहे। पोड़ी चयसि भला मूंखे हिन जा पार पता ॿुधाईंदे, मुहांडरा।
मां बि हिन ॿेटनि ते सॼी उमिरि आंदी आहे। मां बि ईअं सम्झ त हर कंहिं खां वाक़ुफ़ु आहियां। मां पंहिंजे लश्कर जी सरदार आहियां, हुकुमरान आहियां। तूं मूंखे भला पार पता ॾे, हेॾो लश्कर आहे, हिन में शहज़ादियूं आहिनि, थी सघे थो मता उहा हुजे बि। हसन हिनखे पार पता पंहिंजे ज़ाल जा ॾिना। पोड़ी चएसि त बसि। हसन हिनखे सॼा पंहिंजा उहे ज़ाल जा पार पता ॾिना। पोड़ी बि पार पता ॿुधी कंधु हेठि कयो। ॿुधी हसन खे चई त हसन, ईअं सम्झो मां बि तोसां गॾु रही मुसीबत में फासी वई आहियां। जेकर तोखे मां न मिलां हा, छो जो कमु ॾाढो ॾुखियो कयूं अथई। जेके न तूं पार पता सभु ॾिना आहिनि न, इहा मलक अकबर जेको आहे उन जी धीउ आहे, जेको हिन कुल ॿेटनि जो हुकुमरान आहे। ॿुध, जे जाग सुतो पियो आहे त जागी थो त होशियारु थी, छो जो इन ताईं पहच ॾाढी ॾुखी आहे। ऐं जेकॾहिं असां पहचूं बि न त इनखे असां पाए नथा सघूं। पाइण बि तमामु ॾुखियो आहे, हासिलु करणु तमामु ॾुखियो आहे, छो जो तो में ऐं हुन में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। पुट, मूंखे अलाए छो तो ते रहम थो अचे, मां वरी बि चवां थी त वापसि वञ, पाण खे न मार, ईअं सम्झो ख़ुदकशी थो करी। ऐं वॾी ॻाल्हि, मां तोसां गॾु आहियां, हाणे पाण त मारींदे पर मूंखे बि माराईंदे। मां सम्झां थी त उहा तुंहिंजी क़िस्मत में न आहे। हाणे पोड़ीअ खे ॼण पंहिंजी बची थी, हसन जी बची थी। हसन वरी जो हे नई ॻाल्हि ॿुधी त हसन रोअणु लॻो। पोड़ीअ खे चई त हाणे हेतिरो मूंखे तूं वठी आई आहीं, हेॾा कशाला करे आयो आहीं, हेॾियूं मुसीबतूं टपी आयो आहीं, हाणे मां वापसि कीअं वञां? ऐं मुंहिंजी दिलि मञे थी त मां नाकाम न वेंदुमि। ऐं नाकाम बि तॾहिं कोन वेंदुसि जो मूंसां गॾु तूं आहे, छो जो तूं हे जेके बि हिन ॿेटनि जूं छोकिरियूं आहिनि उन्हनि जे लश्कर जी तूं सरदार आहे, उन्हनि जी हाकुम आहे। चई अबा, हे जेको लश्कर ॾेखारियो अथई न, इन्हनि मां जेका सुहिणे में सुहिणी तूं चई न चूंड, मां उन सां तुंहिंजी शादी करायां। बाक़ी हे त भाउ वॾो बादशाह हुआ, हिते जे फाथासीं त मां बि कोन छॾाए सघंदी मैं, पर मां पाण बि कोन छॾाए सघंदमि। ख़ुदा खे मञ, मुंहिंजो चवणु मञ, जेका हितां चई मां तुंहिंजी शादी करायां, पंहिंजे मुल्क वञ। तो पाण खे पाण अहिड़ी मुसीबत में विधो आहे जो केरु तोखे हिन मां छॾाए बि नथो सघे। हसन जो साॻियो ज़िद। चई अबा, जेकॾहिं न मां तोखे हुनजे शहर वठी हलियसि न त तुंहिंजी बि जान वेंदी, मुंहिंजी बि जान वेंदी। मूं ते ॾमिरबा त तूं हिनखे छो वठी आई, छो जो अॼु ॾींहं ताईं को इंसान ज़ात हिन ज़मीन ते, हिन एरिए में इंसान ज़ात अॼु ॾींहं ताईं न आयो आहे, हिन ॿेटनि में न पहुतो आहे। ऐं तोखे जो मां वठी ईंदसि, माना ईअं सम्झी वियो गुनाह मां कयो, मूंखे हिन जुर्म में, गुनाह में मूंखे क़तलु कराए छॾी। ऐं वॾी ॻाल्हि त हिननि खे जो तो सभिनी खे विझंदे बि ॾिठो आहे, इहा बि त उते ॻाल्हि ज़ाहिर थींदी न, त माना हीअ मर्द पाण सां गॾु वठी आई। ओड़ी चएसि अबा, मां वरी बि तोखे चवां थी पंहिंजे मुल्क मोटी वञ। एॾो तोखे मां माल ॾींदसि, दौलत ॾींदसि, सुखड़ियूं पाखड़ियूं ॾींदियूं मैं,
तोखे कंहिं औरत जी परवाह न थी, वञण में देरि न कर, पंहिंजी जान सां न खे। मुंहिंजी नसीहत इहा अथई। हे पोड़ीअ जे पेरनि ते किरी, ईअं कीअं थो थी सघे जो मां हितां वञा? जंहिं कम सां आयो आहियां, जेको इरादो करे आयो आहियां, हाणे त मां अची वेझो पहुतो आहियां। मूंखे उमेदु आहे त मां जल्द वञी हुन सां मिलंदुमि। पोड़ी चए सभा तूं हाणे नथो मुड़ी, मां बि तोसां कयो आहे वाइदो, तूं नथो मुड़ी, पोइ हाणे बसि जे तुंहिंजी बि हयाती हूंदी, मुंहिंजी बि हयाती हूंदी, बाक़ी न त कमु अहिड़ो आहे जो ॿिन्ही जो मौत यकीनी आहे। बाक़ी हाणे मां तोसां हामी हई आहे, मां तोसां हलां थी। हाणे पोड़ीअ राति जो छा कयो जो हसन खे वठी ऐं उते शहर जेको हुयो उन शहर में वेठो। उन शहर में वेही पोड़ी हिन खे हिकिड़े वञी घर में रहायो। पोड़ी हिन खे वञी उते हिकिड़े घर में रहायो। छो जो पोड़ीअ खे इहो पियो थिए त मुंहिंजी ॻाल्हि न ज़ाहिर थिए, ख़बर पवंदनि त हीअ वठी आई आहे त मूंखे बि मारे विझंदसि। छो जो हीअ मलक अकबर जेको बादशाह हो उन खां ॾाढो डिॼे पई। पोड़ी ॾिठो त हाणे हे त कंहिं ॻाल्हि खां मुड़े बि कोन थो, हेॾा डिॼ ॾिना अथमांसि, हेॾियूं ॻाल्हियूं कयूं अथमांसि। हे जंहिं ने ॿेट ते अची पहुता हुआ, उन ॿेट जी जेका राणी हुई, उन राणीअ जूं 7 भेनरूं हुयूं। हिन पोड़ीअ छा कयो, ॾिठईं त हाणे हसन जो मुड़े नथो, त हीअ उन ॿेट जी जेका राणी हुई उन जे महल में वई, वरी उन सां मिली, उनखे सलाम कई। पोड़ी इन सभिनी ॿेटनि जा जेके बि लश्कर हुया उन्हनि जी सरदार हुई, त पोड़ीअ जी ॼण राणी बि इज़त कंदी हुई। जेॾीमहिल पोड़ी उते वई त राणी उथी हिनखे भाकुर पातो, पाण सां गॾु वेहारे हिन खां सफ़र जो हाल अहवाल पुछियो। पोड़ी चयसि त मुंहिंजो सफ़र ॾाढो भलो थियो आहे, पर राणी मां तुंहिंजे लाइ हिकिड़ी सूखड़ी आंदी आहे जेका तोखे मां हिन महिल पेश कंदुसि। हिनखे चई त मुंहिंजी धीअ, मां तुंहिंजे लाइ हिकिड़ी अजीब ग़रीब शइ आंदी आहे ऐं चाहियां थी त तोखे मां उन जे बारे में ॿुधायां। चईंसि त छा आहे? पोड़ी हिन राणीअ खे हसन जो सॼो किसो ॿुधायो त हीअं मूंखे हिकिड़ो इंसानु मिलियो आहे। सॼो हुन जो किसो ॿुधायो। कीअं मां हुनखे पनाह ॾिनी आहे, कीअं मां हुनखे लिकाए लिकाए ऐं पाण सां गॾु हिते वठी आई आहियां, ऐं केतिरो लिकायो अथमांसि त जीअं केरु हुनखे सुञाणे बि न सघे। राणी, मां हुनखे तव्हांजा बि दाबा वॾा ॾिना आहिनि, तव्हांजी ताक़त, रोब, ज़ुल्म, ज़्यादती, उहे डप ॾिना अथमांसि, पर जीअं ड्रेजारियांसि थी ईअं सम्झ त हुनखे अञा ॼण वधीक शौक़ु थो थिए। रोए बि थो, चए थो भले मूंखे केॾा बि दाबा ॾे, पर मां पंहिंजा ॿचा ॿार वठण खां सवाइ मां मोटंदुसि कोन। मां मरी वञा त मरी वञा, मां ख़ाली मूं न मोटंदुसि। हाणे ईअं सम्झो पंहिंजो सिर तरी ते खणी हिन ॿेटनि ते अची पहुतो आहे। मां बि
लश्कर जी सरदार आहियां, मां बि पहलवान ॾिठा आहिनि, दिलेर ॾिठा आहिनि, पर हिन जहिड़ो मज़बूत इरादो वारो माण्हू मां न ॾिठो। जो हेॾा ढिज थी ॼांसि तॾहिं बि छिरके थो, पर वरी चए थो त न हलंदो। हाणे हिन जो ॿुधायोसि, हाणे हिन ॿेटनि ते कॾहिं मर्द ईंदो ई कोन हो। पोड़ीअ जो जीअं राणीअ खे ॿुधायो, राणी हिन जी ॻाल्हि ॿुधी ऐं कावड़ में आई, मुंहुं ॻाढ़ो थी वियुसि। पर इहो आहे त पोड़ी जी एतिराम कंदा हुआ, पोड़ी जी इज़त कंदा हुआ। मुंहुं ॻाढ़ो थी वियुसि, पर ईअं पाण ते कंट्रोल करे ऐं कंधु हेठि कयो। नेठि कंधु हेठि करे कुझु घड़ी खां पोइ हिन मथे निहारियो पोड़ीअ ॾे, चयईं त तुंहिंजी एॾी जुरत जो तूं मर्दनि खे हिन असांजे ॿेट ते वठी आईं, तोखे असांजो बि टिजु न थियो। मूंखे जे तुंहिंजो इज़त ऐं एतिराम न हुजे हा न, मां हिन महिल तोखे बुरी मौत ॾियारायां हा, तोखे क़तलु करायां हा। जीअं सभु हिन ॻाल्हि खां लहराइनि हा, सभिनी खे ख़बर पई हा त अहिड़ो जेको कमु कंदो त हुनजो अंजाम छा थींदो। अहिड़ो कमु कयो थी जंहिंजी जुरत अॼु ॾींहं ताईं कंहिं न कई आहे। पोड़ी वरी हुनखे पेरनि ते किरी पई, मिनथूं करेसि त मां हुनखे ॾाढो सम्झायो आहे, पर हो बि मजबूर आहे। मां उन जे करे बेवस थी, मां पंहिंजो सिर बि ॼण सहायो आहे, हुनखे लिकाए हिते खणी आई। रहम कर, रहम कर। राणी थधी थी हिनखे चई त वञ, हिनखे वठी आ, मां ॾिसां। पोड़ी ख़ुशि थी उथी आई हसन वटि। हसन इंतज़ार में वेठो हुजे। हसन खे चई त हल, राणी घुरायो अथई, मूंखे लॻे थो तुंहिंजी ज़िंदगीअ जो अॼु आख़िरी ॾींहुं अथई। हसन चयो त मरां त मरां, पर मोटंदुसि मां बि कोन। हसन उथियो पोड़ीअ सां गॾु, पर हले पियो रब खे ॿाॾाईंदो पियो हले, रब साईं रहम कर, मुंहिंजी मदद कर। पोड़ी हिनखे राणी वटि वठी, पर पोड़ी रस्ते में हिनखे सम्झाए पई त राणी सां कहिड़े नमूने सां तोखे ॻाल्हाइणो आहे, कीअं कीअं ॻाल्हाइणो अथई। पोड़ी हिनखे इहो सॼो ॿुधाईंदी पई। हसन जेॾीमहिल राणी वटि पहुतो त राणी, छो जो इन ॿेटनि में कॾहिं मर्द आयो ई कोन हो, त राणी पंहिंजे मुंहं ते निकाब ॾेई छॾियो। हसन जेॾीमहिल हिन जे साम्हूं आयो त हुनजे मुंहं ते निकाब हो। हसन झुकी हिनखे सलाम कयो। राणीअ पोड़ीअ खे इशारो कयो त तूं हसन खां सुवाल जवाब तूं कर, मतिलबु मां न ॻाल्हायां। पोड़ीअ पुछियुसि त राणी तुंहिंजे सलाम जो जवाबु ॾिनो आहे ऐं चवई थी त तुंहिंजो नालो छा आहे, वतन तुंहिंजो कहिड़ो आहे, जंहिं ज़ाल ऐं बचनि ख़ातिर आयो आहे त उन तुंहिंजी ज़ाल जो नालो छा आहे। हाणे पोड़ी जो हिन जा सुवाल हिन खां पुछे पई त माना सम्झे पियो त हाणे पोड़ीअ जी का वॾी अहमियत आहे हिते, पोड़ीअ जेको दबदबो आहे हाणे ॼण दिलि खे थोरी आथ थी थिए। हिनखे चई मुंहिंजो नालो हसन आहे, मुंहिंजो मुल्क या वतन जेको आहे उहो बसरो आहे, मूंखे पंहिंजे ज़ाल जो नाले जी ख़बर न आहे, मूंखे ज़ाल जे नाले जी ख़बर न आहे। बाक़ी मुंहिंजा ॿ पुट आहिनि, हिकिड़े जो नालो नासिर आहे, ॿिए जो नालो मंसूर आहे। वरी हुन पोड़ीअ खे चयो, पोड़ीअ हिन खां पुछियो त भला उहा कहिड़ी जाइ हुई जिथां उहा तुंहिंजे ॿिन्ही पुटनि खे खणी ऐं उॾामी वई। हसन चयसि त बगदाद ख़लीफ़े हारून रशीद जे महल में। भला ॾे ख़बर जेॾीमहिल उॾामी, भला हुन कुझु चयो हो? चई हा, उहा मुंहिंजी माउ खे चई वई त जॾहिं हिन तुंहिंजो पुटु मोटी अचे ऐं मुंहिंजी यादि सताएसि, मूंसां मिलण जो शौक़ु थिएसि, त हो मूं वटि इन ॿेटनि में अचे।
मलका हिन जा ॿुधी ऐं ईअं कंधु धूणियो। मलका चए त हा, जेकॾहिं तोसां हुनजी सिक न हुजे हा, तोसां मिलण जी तमना न हुजे हा त तोखे पंहिंजी एड्रेस या ॾस पतो न ॾे हा, तोखे पंहिंजो मुल्क न घुराए हा। चई मां जेका ॻाल्हि आहे मां तव्हां सां ॻाल्हि कई आहे, मूं वटि अहिड़ो को राज़ वारी ॻाल्हि कान्हे जेका मां तव्हां खां लिकाई आहे। बसि हाणे ख़ुदा में ऐं तव्हां में मुंहिंजी उमेद आहे त मूं ते रहम कयो, मुंहिंजी मदद कयो, मूंखे पंहिंजे बचनि सां घरवारी सां मिलण में मुंहिंजी मदद कयो। ईअं चई रोअणु शुरू कयो। मलका कंधु हेठि कयूं, कंधु पे धूणियो ऐं कंधु मथे खणी ऐं हिनखे चई त मूंखे तुंहिंजे हाल ते रहम थो अचे। हाणे ठीकु आहे, मां हिन शहर ऐं बाक़ी जेके ॿेट आहिनि उतां जूं जेके बि छोकिरियूं आहिनि उहे मां तुंहिंजे साम्हूं पेश थी कयां। उन्हनि मां तूं सुञाण, जेकॾहिं तुंहिंजी ज़ाल हुजे, मुंहिंजो वाइदो आहे मां उहा तोखे ॾींदसि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि अथई, जे इतां न सुञातई न पोइ मां तोखे क़त्लु करे ऐं तुंहिंजो लाश हिन पोड़ीअ जे हवाले कंदुसि। हाणे या तुंहिंजो नसीबु जे हितां मिली वई त मुंहिंजो वाइदो आहे मां तोखे ॾींदसि, न मिलई त मां क़त्लु कराईंदीसि। छो जो इहा ॻाल्हि आउट बि न थिए, ॿियनि खे ख़बर पवंदी त मर्द हिते आयो आहे। मूंखे बसि तो ते रहम अची वियो आहे, तंहिंजे करे मां तुंहिंजे लाइ इहो कयां थी त हिन ॿेटनि ते जेके बि छोकिरियूं आहिनि उहे सभु तुंहिंजे साम्हूं मां पेश थी कयां। उन्हनि मां तूं सुञाण, जेकॾहिं तुंहिंजी ज़ाल हुजे, मुंहिंजो वाइदो आहे मां तोखे ॾींदसि, उहा तुंहिंजे हवाले कंदसि। पर जेकॾहिं न लधई न, तुंहिंजो नसीबु फिटल आहे, ज़ाल न लधई त मुंहिंजो वाइदो आहे त मां पोइ तोखे क़त्लु कराईंदुसि। हिन खे चईं त राणी मूंखे तुंहिंजो शर्त क़बूलु आहे, राणी मूंखे तुंहिंजो शर्त क़बूलु आहे, मुंहिंजो भरवसो रब जी ज़ात ते आहे। राणी उन महिल हुकुम कयो त शहर जी जेके बि हिन शहर में छोकिरियूं आहिनि उहे सभु महल में पेश थियनि, हिकु हिकु थी हिन जे साम्हूं टपे। पोड़ीअ खे चई तूं पंहिंजे लश्कर जे माण्हुनि खे हुकुम कर त सॼे शहर में इहो ऐलान थी वञे छोकिरियूं वटि अचनि। सॼे शहर जूं छोकिरियूं जी महल में पेश थियूं, हुकुम थी वियो। टोलो टोलो करे हसन जे अॻियां उहे छोकिरियूं टपाइनि पिया। पर हसन ॾिठो, हसन का बि उन्हनि मां पंहिंजी ज़ाल तौरु न सुञाती। एतिरे क़दुरु जो सॼे शहर जूं छोकिरियूं पूरियूं थी वयूं, पर अहिड़ी का बि न हुई जेका हसन चए त हीअ मुंहिंजी ज़ाल आहे। राणी पुछियसि त ॾे ख़बर शहर जूं सभु छोकिरियूं तोखे ॾेखारियमि, इन्हनि में का ॾिठई तो पंहिंजी ज़ाल? हसन चयो त न, इन्हनि में मुंहिंजी ज़ाल न आहे। हिन जो चयो त राणी वरी कावड़जी। पोड़ीअ खे चई त महल में जेके आहिनि, मुंहिंजे महल में जेके बि आहिनि, बानियूं, नौकरियाणियूं, शहज़ादियूं जेके बि महल में आहिनि, उन्हनि सभिनी खे बि हिन जे अॻियां पेश कर। पोड़ी वरी जेके महल में जेके बि हुयूं उहे सभु हिन जे साम्हूं पेश कई। हसन जे अॻियां टपियूं, हसन ॾिठियूं, पर हसन खे उन्हनि में का बि हसन सुञाती न त हीअ मुंहिंजी ज़ाल आहे। राणी खे चई त राणी मूंखे तुंहिंजे सिर जो कसम आहे त इन्हनि में बि कान आहे। राणी वरी अञा कावड़जी। राणी नौकरनि खे सॾे, ग़ुलामनि खे सॾे राणी चयो त हिनखे पकिड़े ऐं ज़मीन ते घेलियो। कावड़ लॻी राणी खे, हिनजी मुंडी कटियो त जीअं वरी आईंदा केरु अहिड़ी जुरत करे हिते न पहुचे, असांजे हाल खां वाक़ुफ़ु न थिए। न त असां ॾिस कहिड़ो हिते ॻुझ में वेठा हुआसीं, कंहिंखे बि इंसान ज़ात खे ख़बर न हुई। हीउ पहिरियों माण्हू आहे जेको हिते आयो आहे, असांजा हाल ॾिसी वियो आहे, असांजे मुल्क में दाख़िलु थियो आहे। हिन ग़रीब खे खणी घेलियो, ज़मीन ते घेलियो, हिनखे घेले हिदाहूं पियो करे। हिन जूं अखियूं ॿधनि, तलवार खणी हिन जे मथां बीह रहिया।
हाणे हुकुम जो इंतज़ारु पिया कनि। पोड़ी ॾिसे पई, हाणे पोड़ी हिनखे कसम पनाह ॾिनी, पोड़ी हिन सां वाइदो कयो त मां पंहिंजी जान ॾींदमि, मुंहिंजो तोसां वाइदो आहे, तुंहिंजी मदद कंदुसि। पोड़ी जो जेॾी महिल ॾिठो त भणा हाणे हिनखे मारनि था, पोड़ी राणीअ ॾे अॻिते वधी, राणी जे जेको चोलो हुयो उनजी दामन पकिड़े ऐं कंधु हेठि रखी राणी खे चयईं त राणी कुझु मुंहिंजो ख़्यालु कर, जल्दी न कर, तकड़ि न कर, तूं ॼाणी थी त हे वीचारो आहे, हे परदेसी आहे, मजबूर आहे, केॾी तकलीफ़ करे हिते आयो आहे, केॾियूं मुसीबतूं हिन कयूं आहिनि जो जहिड़ो तहिड़ो इहे मुसीबतूं न सही सघे, ऐं एॾियुनि मुसीबतुनि मां हिनखे ख़ुदा ई बचायो आहे, हिन जी उमिरि वधाई अथई। तुंहिंजो इंसाफ़ ॾिसी तॾहिं त तुंहिंजे मुल्क में आयो आहे, तूं जो हिन परदेसीअ खे माराईंदीअ त माण्हू छा चवंदा। तकड़ न कर, जेकॾहिं तो चयो आहे न त हिन जी मां तोखे ॿियूं बि छोकिरियूं ॾेखारींदसि, हे त तोखे शहर जूं ॾेखारी, तो चए त भर पासे जूं बि ॾेखारींदीसीं, ऐं उहे न मिलियूं त पोइ तोखे मां कतिरो कराईंदसि। तूं तकड़ न कर, भला उहे ॾेखारे, जे पोइ उन्हनि मां नथी निकिरेसि उहो हिन पाण बि मञियो आहे, पोइ तूं भले हिनखे माराइजे। तकड़ न कर, मूं वटि आहे, जेॾी महिल तूं हुकुम कंदीअ मां तुंहिंजे साम्हूं पेश कंदीमांसि, ऐं वॾी ॻाल्हि त मां तुंहिंजे अहसान जी उमेद में हिनखे पनाह ॾिनी आहे, ऐं मां हिनखे इहा बि पक ॾिनी आहे, ईअं सम्झो ज़मानत जी पक ॾिनी अथमांसि त मां तुंहिंजे मक़सद में तुंहिंजी मदद कंदुसि, मक़सदु पूरे थियण में तुंहिंजी मदद कंदुसि, सो मुंहिंजो कुझु ख़्यालु कर। मूंखे जे न तुंहिंजे इंसाफ़ में पक न हुजे हा मां तोसां इहा ॻाल्हि ई न कयां, मां तुंहिंजे शहर में हिनखे वठी न अचां। सो हाणे तकड़ न कर, हिनखे माराए। मां हिन सां वाइदो करे त तो वटि वठी आई आहियां, औलाद जी जुदाई तोखे तूं ॼाणी थी त औलाद जी जुदाई छा हूंदी, केॾियूं हिन वीचारे तकलीफ़ूं कटियूं आहिनि। हिते राणी ढरी थी, पोड़ी जो हिनखे चयो त राणी ढरी थी, राणी चयो त वठिजोसि, राणी चयो त हिनखे वठिजोसि। हिनखे जो वठी आया, राणी हाणे पंहिंजे मुंहं तां नक़ाब लाथो, मुंहं तां नक़ाब